दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार शारण। दादू में सिंध प्रोफेसर ऐं लेक्चरार एसोसिएशन जे अॻवाननि प्रोफेसर काज़ी सिकंदर अली, प्रोफेसर गुलाम फारूक लगारी, प्रोफेसर ताहिर अब्बास चना, प्रोफेसर डॉक्टर आसिफ लतीफ़ मेमण ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त प्रोफेसर नूर आसिफ पंवड़ जेको हिन वक़्तु उस्ताद तंज़ीम जे ज़िले सदर आहे, उन मथां जोहीअ में हिकु शागिर्दियाणी सां हिरासत करण जा इल्ज़ाम लगाया पिया वञनि, जेके सरासर बेबुनियाद आहिनि। 3 साल अॻु बि मथस FIR दाख़िल कई वई हुई, जेका कूड़ी साबित थी। उस्ताद अॻवाननि मुतालबो कयो त FIR में शामिल इल्ज़ामनि जी तारीख़ ऐं वक़्तु CCTV रिकॉर्ड जी रोशनी में साफ़ ऐं शफ़ाफ़ इंक्वायरी कराई वञे। जेकॾहिं इल्ज़ाम साबित थियण त पोइ कानून मुताबिक़ कार्रवाई कई वञे। ॿी सूरत में किरदार कुशी कैरेक्टर असैसिनेशन बंदि कई वञे। इल्ज़ाम हेठि मौजूदु CCTV रिकॉर्ड जी जांच पिण कराई वञे त जीअं हक़ीक़त साम्हूं अची सघे। हुननि चयो त उस्ताद ते इल्ज़ाम तराशी करे संदसि सेंटर बंदि कराइण ऐं खेसि मुआइशी नुक़सान ॾियण जी साज़िश कई पई वञे। उन लाइ कानून मुताबिक़ कार्रवाई थियणु घुरिजे ऐं जेकॾहिं को माण्हू ग़लति साबित थिए त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। CCTV रिकॉर्ड ऐं ॿियनि शाहिदनि जी बुनियाद ते फ़ैसिलो कयो वञे। जेकॾहिं इल्ज़ाम कूड़ा साबित थियनि त पोइ प्रोफेसर नूर आसिफ मथां लॻायल सभु इल्ज़ाम वापसि वरिता वञनि। असांजो मुतालबो आहे त उस्ताद तंज़ीम जी इज़त ऐं वक़ार खे बरक़रार रखियो वञे ऐं बिना सबूत कंहिं ते बि इल्ज़ाम न हयो वञे। जेकर उस्ताद सां इंसाफ़ न थियो त सॼी सिंध में प्रोफेसर ऐं लेक्चरार एसोसिएशन पारां एहतजाजी मुज़ाहिरा, धरना ऐं बुख हड़ताली तहरीक शुरू कई वेंदी।